मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, न्याणियूं घर जी सूंह हूंदियूं आहिनि। धीउ हुजे, भेण हुजे, भाणिज हुजे, भाटी हुजे, या उहे पाक रिश्ता जेके हिकु न्याणी जे रूप में हूंदा आहिनि, उहे घर में जेसिताईं हूंदा आहिनि त उन घर ते ख़ुदा जी रहमत नाज़िर थींदी रहंदी आहे। जीअं भेण जो रिश्तो आहे, जीअं धीउ जो रिश्तो आहे, भाटी जो रिश्तो आहे, भाणिज जो रिश्तो आहे, उहे जॾहिं असांजे अखियुनि जे अॻियां हूंदियूं आहिनि त असांजूं अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। उनखे ॾिसी करे दिलि बाग बहार थी वेंदी आहे। जॾहिं बि ॿाहिरों थकियल टुटल ईंदा आहियूं त जॾहिं न्याणी असांखे अचे भाकुर विझंदी आहे, उन वक़्तु असांजी रूह खे जेका राहत मिलंदी आहे उहा इंतिहा दर्जे जी अज़ीम राहत हूंदी आहे। अॼु मां तव्हां सां इंतिहाई अहम सब्जेक्ट ते, अहम मौज़ूअ ते तव्हां सां पंहिंजे ज़िंदगी जे तजुर्बनि मां शयूं शेयर करणु चाहियां थो त तव्हां जॾहिं पंहिंजी न्याणी वॾी थिए शादी कराइणु चाहियो त उन वक़्तु शादी कराइण वक़्तु तव्हां 5 पॉइंटूं, 5 फैक्टर, 5 अंसर ज़हन में रखी करे उन जी रोशनी में पंहिंजे न्याणी जी शादी कराईंदो त उहो कामयाबु रिश्तो थींदो। जेकॾहिं उन्हनि पॉइंटुनि खे तव्हां ज़हन में न रखियो त पोइ तव्हां ज़िंदगी भर अज़ाब में हूंदो ऐं तव्हांजी न्याणी कॾहिं बि सुख जी साथ न गुज़ारे सघंदी। पहिरियों जंहिं माण्हू खे तव्हां पंहिंजी न्याणी ॾियणु चाहियो था त उहो माण्हू कावड़ कंदड़ न हुजे, उन जी तबियत में कावड़ न हुजे। गुस्सो कंहिंजी तबियत में हूंदो कोन्हे, पर उहो माण्हू अंदर में गुस्सो पालींदो आहे, अंदर में गुस्सो पाले करे उन जो इज़हार कंदो आहे। जेकॾहिं गुस्सो कंदड़ आहे, थोरी ॻाल्हि ते कावड़िजे थो, त उहा जॻह पंहिंजे न्याणी जे रिश्ते जे लाइ मुंतख़ब न कजो। ॿिए नंबर ते, जंहिं माण्हू खे तव्हां पंहिंजी धीउ न्याणी ॾियो था, भेण ॾियो था, उहो माण्हू सब्र कंदड़ हुजे। सपोज़ हिकिड़ा हू माण्हू अचनि था तव्हां खां रिश्तो वठणु, 5 गाॾियूं काए आया, न्याणियूं वठी आया, मिट माइट वठी आया, वञूं था रिश्तो वठणु, तव्हां वटि आया, तव्हां उन्हनि खे अवॉइड करियो। हुननि खे चओ त हिकु हफ़्ते ताईं असांजो पंहिंजो ज़ाती मसरूफ़ियात आहिनि, हिकु हफ़्तो गुज़ारे करे, इहो ट्रायल बेसिस ते, इहो आहे ट्रायल बेसिस, माना इहो आहे माना हुननि जी तबियत खे सम्झण जो हिकिड़ो वसीलो ज़रियो। सम्झणो आहे इहो त हू केतिरा साबिर आहिनि या तकिड़ा आहिनि। तकिड़े माण्हू सां कॾहिं बि रिश्तो न कबो, सब्र कंदड़ सां रिश्तो कबो। हुननि खे चइबो तव्हां हिन दफ़े वञो, हिकु हफ़्ते खां वापसि पोइ अचिजो त पोइ पाण रिश्तो कंदासीं। जेकॾहिं सब्र कंदड़ हूंदा त वेंदा, का बिड़क बि ॿार न कढंदा, पर जेकॾहिं सब्र न कंदड़ हूंदा त वरी तव्हां सां इन रिश्ते मुतालिक़ ॻाल्हि ई न कंदा। सुठो थियो तव्हां सां ॻाल्हि न कयूं, तव्हां हुन जे तकड़ वारे जज़्बे खे, अमल खे बि सम्झी वरितो, तव्हांजो बचो अज़ाबनि खां बची वियो। 3 नंबर ते, झगड़ालू, झेड़े कंदड़, जंहिंजे ज़हन में टार्चर, मालट्रीटमेंट, अज़ियत, अक़ूबत, अज़ाब, साउबत ॾियण जो नेचर में हिकिड़ो अंसर शामिलु आहे, उन माण्हू सां बि कॾहिं पंहिंजो बचे जो रिश्तो न कजो। न त हमेशह तव्हांजी न्याणी जेका आहे उहा अज़ाबनि में हूंदी। जंहिं वक़्तु बि चाहींदो उहो तव्हांजो न्याणो तव्हांजी धीउ जे मथां टार्चर कंदो, मार कुट कंदो, ऐं उहो अहिड़ी ग़लति ॿोली इस्तेमालु कंदो
जेका तव्हांजे बचे जी दिलाज़ारी कंदी ऐं उन्हनि खे गार गंद कंदो, उन्हनि खे चमाटूं हणंदो ऐं फिज़िकली टार्चर बि कंदो, वॾे पैमाने ते बि मार कुट करे सघे थो। केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि झगड़ालू क़िस्म जा माण्हू जिन पंहिंजे ज़ालुनि खे पंहिंजे हथनि सां कुही बि छॾियो आहे। हाणे नेचर ॾिसी करे त जेकॾहिं हुन जी तबियत में झगड़ो न आहे, काम ऐं कूल आहे, जज़्बाती न आहे, त पोइ उन सां रिश्तो करे सघिजे थो। पर जेकॾहिं झगड़ालू आहे ऐं तबियत में सादगी ऐं काम ऐं कूलनेस न अथसि त पोइ उन सां पंहिंजो बचो जो रिश्तो नाहे करिणो। चौथी पॉइंट इहा आहे त ईमानदार हुजे ऐं उन सां गॾोगॾु बाअख़लाक़ हुजे, कूड़ न ॻाल्हाए। जेको माण्हू सचो आहे, जेको कूड़ न ॻाल्हाईंदो आहे, उहो गुनाह घटि कंदो। जेको घणा कूड़ ॻाल्हाईंदो, छो त अलकिज़्ब मिक़राज़ुल ईमान फरमायो त कूड़ ईमान जी कैंची आहे। लअनतुल्लाहि अलल काज़िबीन, अल्लाह जी लानत आहे कूड़नि जे मथां। इन्नल्लाह ला युहिब्बुल मुकज़्ज़िबीन, अल्लाह ताला कूड़नि सां मुहबत न कंदो आहे। मुहबत न कंदो आहे माना नफ़रत कंदो आहे। जेको कूड़ो आहे, सच नथो ॻाल्हाए, डिसऑनेस्ट आहे, ईमानदार न आहे, का अमानत रखे वञो त उहा उनखे वापसि न करे, उन जी अमानत खाई वञे, हड़प करे वञे, ईमानदार न आहे, सचो न आहे, उन सां बि रिश्तो न आहे करिणो। उन खां पोइ पंजो अंसर जेको आहे उहो इहो आहे त सिले रहमी उन में केतिरी आहे। ब्लड रिलेशन्स, रत जा रिश्ता, उहो माण्हू पीउ सां कीअं, माउ सां कीअं, भेण सां कीअं, भाउ सां कीअं, चाचे मामे नाने ॾाॾे सोट मारोट फुफाट, पाड़े वारनि सां, दोस्तनि सां, रत जे रिश्तेदारनि सां स्पेशली उनजो बर्ताव कहिड़े नमूने जो आहे। जेकॾहिं उहो माण्हू सख़्तु मिज़ाज आहे, नरम दिलि न आहे, उन दिलि में रहम कोन्हे, त उहो जाबिर मिज़ाज जो माण्हू आहे, ज़ालिम मिज़ाज जो माण्हू आहे, जारिह आहे। उन माण्हू खे बि पंहिंजो, जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न त जेके माण्हू मिटियूं माइटियूं ॻंढींदा, क़ाइमु रखंदा, न टोड़ींदा, त उन्हनि जी उमिरि वॾी थींदी। जेकी माण्हू मिटियूं माइटियूं टोड़ींदा, मिटियूं माइटियुनि जो क़दुरु न कंदा, सिले रहमी खां महरूम हूंदा, रत जे रिश्तनि सां उनजो बर्ताव सही न हूंदो, त पोइ उहे उन्हनि जूं उमिरियूं थोरियूं थींदियूं। त हाणे ॻाल्हि इहा आहे त सिले रहमी खे नज़र में रखिणो पवंदो। पाड़े में वञिबो, उनजे मिटनि माइटनि सां मिलिबो, मारोटनि सां, फुफाटनि सां, सोटनि सां, चाचनि सां, मामनि सां, उन्हनि सां सभिनी सां मिलिबो त बाबा हीउ फलाणो माण्हू कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, उहो सभु कुझु ॿुधाईंदा। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां पंहिंजी नियाणी उथारियूं त मुकमिल तौर ते मुतमइन हुजूं त असां जंहिं माण्हू खे रिश्तो ॾियूं था। हाणे हिकिड़ा माण्हू अहिड़ा बि आहिनि, ईमानदार बि आहिनि। ईमानदारी जी डेफिनेशन इहा त नमाज़ पढ़ंदा आहिनि, रोज़ा रखंदा आहिनि, ज़कात ॾींदा आहिनि, हज कंदा आहिनि, पर उहे ईमानदार न हूंदा आहिनि। ईमान ॿी ॻाल्हि आहे, सच ॿी ॻाल्हि आहे। नमाज़ पढ़ण वारा बि मंशात खपाइनि, कूड़ ॻाल्हाइनि, ज़ख़ीरा अंदोज़ी करणु, रिश्वत वठनि, करप्शन करणु, फ़हाशी उरियानी जे तरफ़ ॾे हुनजो तवजो, औरतुनि में हुन जूं बुरियूं निगाहूं, नियाणियुनि खे उहो बुरो सम्झनि,
आहिनि त निमाज़ी, अंदरि हुननि जो उजरो न आहे। ॿाहिरि त ईअं मां नथो चवां त सभई निमाज़ी जेके आहिनि उहे मुतक़ी न हूंदा, पर मुंहिंजी अक्सरियत जी ॻाल्हि इहा आहे, अक्सरियत उन्हनि माण्हुनि जी आहे नमाज़ पढ़ण जे बावजूदि बि उहे सुठा इंसान ई न आहिनि। सुठो इंसानु हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। जंहिं वटि गुस्सो न हुजे, जहिड़ो न कंदड़ हुजे, सब्र कंदड़ हुजे, कूड़ न ॻाल्हाईंदड़ हुजे, ऐं सिले रहमी जो जज़्बो खां उहो जज़्बे खां सरशार हुजे, उन सां पंहिंजो रिश्तो न्याणी जो करिणो पवंदो। जेकॾहिं असां ॿाहिरियों ॾेख ॾिठो, हुन वटि गाॾी त आहे वॾी, वॾो बंगलो त अथसि, बैंक बैलेंस अथसि, वॾी नौकिरी अथसि, प्रोटोकॉल अथसि, अॻियों पोयों गाॾियूं अथसि, बॉडीगार्ड गॾु अथसि, ज़ाहिरी तौर ते असांखे वॾेरो भोतार रेस चङो मुड़ुसु नज़र थो अचे, पर इहे सुठे मुड़ुस जूं क्वालिटीज़ कोन्हनि। त पैसो हुजे, केतिरा महल अहिड़ा आहिनि, किरोड़नि जा बंगला आहिनि, पर उते सुकून कोन्हे, किरोड़नि जूं गाॾियूं आहिनि, पर उन्हनि में सुकून कोन्हे। घर में जेतिरा कमरा ओतिरियूं एयर कंडीशनर, एतिरियूं एयर कंडीशनर्स, रेफ्रिजरेटर्स, सभु फ्रूट सां भरिया पिया आहिनि, सुठनि सुठनि गोश्तनि सां, तितर पियो आहे, हरण पियो आहे, कुरड़ो पियो आहे, छेलो पियो आहे, फ्रूट, ड्राई फ्रूट, फ्रेश फ्रूट, जूस, उन सां सॼो फ्रिज भरियो पियो आहे, माखी पई आहे, मखणु पियो आहे, पर उन घर में सुकून कोन्हे। त ॻाल्हि इहा आहे त कहिड़ी शइ आहे, कहिड़ी खोट आहे जो सुकून कोन्हे। माना जंहिं माण्हू खे तव्हां रिश्तो ॾियो था, उन माण्हू जे अमलनि खे ॾिसंदव, किरदार खे ॾिसंदव, रवादारी खे ॾिसंदव, अख़लाक खे ॾिसंदव। ज़ाहिरी तौर ते त असां ॾिसूं था त असांजो बच्चो सुखियो थींदो, छो त उहो मालदार आहे, डेली भाॼी सुठी खाईंदो आहे, चढ़ण ऐं घुमण जे लाइ गाॾी बि अथसि, रहण जे लाइ सुठो बंगलो बि अथसि, पाण ऑफिसर आहे या ज़मींदार आहे। असांजो बच्चो कीअं ॾुखियो थींदो? मुंहिंजा प्यारा भाउ, मुंहिंजी प्यारी भेण, मुंहिंजा प्यारा अदा, मुंहिंजा बुज़ुर्ग, इहो सम्झी छॾ, दिलि जो सुकून बंगलनि, कारुनि, एयर कंडीशन नौकिरियुनि ऐं इन्हनि प्रोटोकॉलनि में कोन्हे। पंहिंजे बच्चे खे जेकर सुकून हासिलु कराइणु चाहीं थो ऐं चवीं थो त मुंहिंजी धीउ सुठी जॻह ते वञे, त पोइ इहे 5 शयूं ज़हन में रखजांइ त झगड़ालू न हुजे, सब्र कंदड़ हुजे, ऐं उन सां गॾोगॾु उहो माण्हू जंहिंखे तव्हां पंहिंजी धीउ ॾियो था, जिगर जो टुकड़ो ॾियो था, उहो माण्हू तकिड़ो न हुजे, झगड़ालू न हुजे, सब्र कंदड़ हुजे, कावड़ न कंदड़ हुजे, सिले रहमी हुजेसि, ऐं उन सां गॾोगॾु अख़लाक हुजेसि, सचु ॻाल्हाईंदड़ हुजे, जंहिंजो कूड़ सां को रिश्तो न हुजे, पोइ तव्हां हुनजी जाइ ते रिश्तो करियो। न त असां वटि कोर्टुनि में, मां वकील आहियां, हिकिड़ी राति शादी थिए थी, हिकु हफ़्ते खां पोइ, हिकु हफ़्ते खां अॻु में बि छोकिरी हली थी वञे पंहिंजे पीउ माउ जे घर, उते वञी करे कोर्ट में पहुचे थी डिसोल्यूशन ऑफ मैरिज जो सूट थी फाइल करे खुला जे लाइ, त मूंखे मुड़ुसु इज़त नथो ॾिए, टार्चर थो करे, मां इन मुड़ुस सां नथी गॾु रही सघां, ऐं पोइ उहा सूट फाइल करे खुला वठी मुड़ुस खां जुदा थी वञे। ऐं पोइ जेका न्याणी हिकिड़ी जॻह तां रिश्तो पंहिंजो टोड़ाए थी, त पोइ ज़िंदगी भर ॿियो रिश्तो अचे थो, सोचे थो त इन मुड़ुस खां हिन रिश्तो छो टोड़ायो, भली उहो ज़ालिम हुजे, कहिड़ो बि हुजे, केॾा बि ऐब हुजे उन में हुजनि, पर ऐबदार वरी बि छोकिरी खे करार ॾिनो थो वञे। उनजे करे शादी करणु वक़्तु सोचिजे
त जिते बचो असांजो सुखियो थींदो उन जाइ ते असां रिश्तो करियूं। उहे 5 फैक्टर असां ज़हन में रखंदासीं, इन्हनि ते अमल कंदासीं त मूंखे यकीन आहे त असांजा बच्चा, असांजे जिगर जा टुकड़ा, असांजूं नियाणियूं ज़िंदगी सुठी गुज़ारींदियूं। जेकॾहिं साथियो मुंहिंजो चैनल तव्हांखे पसंदि अचे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि दोस्तनि सां शेयर करियो त ही मुंहिंजो वीडियो ॿुधनि। केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजा रिश्ता करण जे इंतज़ार में आहिनि, मथां तकड़ करे पोइ ज़िंदगी भर पछताइनि। उन पछताव खां बहितर आहे त पहिरियों सब्र कजे, आज़माइजे, पोइ फ़ैसिलो कजे। शेयर कजो, फीडबैक ॾिजो ऐं सॼो मुंहिंजो जेको ही वीडियो आहे आख़िर ताईं ॿुधिजो ऐं मूंखे वधीक रहनुमाई बि कजो त तव्हांजो मां थोराए थो रहंदुसि। महिरबानी साथियो, अस्सलाम वालेकुम।